ख़बरनि जी शुरुआत में असां ख़बर शेयर कंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ जे हवाले सां जे कुझु देरि पहिरियां प्रेस कॉन्फ्रेंस कई। संदसि चवणु आहे त अॼु पहलगाम फॉल्स फ्लैग ऑपरेशन खे 1 साल मुकमल थी वियो आहे। अताउल्ला तारड़ जो वधीक चवणु हो त भारत पंहिंजे मौक़िफ़ जे हक़ में सबूत पेश न करे सघियो। पहलगाम वाक़ियो कूड़ी अना ऐं तकबुर ते ॿधल सोच जी अकासी करे थो। अताउल्ला तारड़ पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में वधीक चयो त कश्मीर तस्लीम थियल आलमी मसइलो ऐं भारत उनखे अंदरूनी मामिलो करार ॾिए थो। दहशतगर्दी भारत जो अंदरूनी मामिलो आहे जंहिंखे बैरूनी मसइलो बणाए पेश करे थो। अताउल्ला तारड़ जो वधीक चवणो त भारत पहलगाम फॉल्स फ्लैग ऑपरेशन ते सवालनि जो तसली बख़्श जवाब न ॾेई सघियो। फॉल्स फ्लैग ऑपरेशन भारत जी तारीख़ रही आहे। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ जो वधीक चवणो त पाकिस्तान पहलगाम वाक़िए ते शफ़ाफ़ जांच जी आछ कई हुई, जॾहिं त भारत पारां पहलगाम वाक़िए जी गॾियल जांच खां बि इनकार कयो वियो हो। वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ जो वधीक चवणो हो त भारत दहशतगर्दीअ खे हथी ॾींदड़ ऐं पाकिस्तान मुतासिर रहियो आहे। अहम ख़बर असां पंहिंजे नाज़िर सां शेयर करे रहिया आहियूं। पहलगाम फॉल्स फ्लैग ऑपरेशन खे अॼु 1 साल मुकमल थी वियो आहे, जॾहिं त कुझु देरि पहिरियां इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ प्रेस कॉन्फ्रेंस कई।